लातीनी अमेरिका जे अज़ीम अॻवान ची गवीरा जी मौत के 40 साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि सॼी दुनिया में खेसि यादि कयो वञे थो। ची गवीरा फिडल कास्त्रो सां गॾिजी क्यूबा में इनकलाब आंदो ऐं बाद में बोलिविया में इनकलाब आणण लाइ जंगलनि में गोरिला वेढ़ण लाइ हलियो वियो ऐं उते 40 साल अॻु फोर्सिस हथां पकड़जण खां पोइ बेदर्दी सां शहीद कयो वियो ऐं 3 सालनि ताईं संदसि लाश बाबति कंहिंखे बि को पतो न पइजी सघियो। ची गवीरा जो लाश 1997 में हथायो, जंहिंखां पोइ साणसि गॾिजी जदोजहद कंदड़ अज़ीम अॻवान फिडल कास्त्रो संदसि लाश खे बोलिविया जे जंगलनि मां खणाए मुकमिल सरकारी एज़ाज़ सां पंहिंजे महबूब देश क्यूबा में दफ़नायो। ची गवीरा सां गॾिजी क्यूबा जे डिक्टेटर बतिस्ता जे फ़ौज सां जड़ींदड़ क्यूबा जा पोढ़ा शहरी खेसि हिकु अज़ीम ऐं पुठिते न हटंदड़ सरवाण तौरु यादि कनि था। हू असांजो हीरो हो। हू फ़क़ति हिकु गोरिला अॻवान न पर क्यूबा जे माण्हुनि जो हीरो हो। चे गवेरा मूंखे मुतासिर कयो हो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त हू कॾहिं बि क्यूबा न छॾियां। क्यूबा जे स्कूलनि में पढ़ंदड़ ॿार हर नए ॾींहं जी शुरूआति ची गवीरा जी सलामीअ सां कनि था। क्यूबा जी कास्त्रो हुकूमत पंहिंजे ॾेह जे नौजवाननि खे ची गवीरा जे इनकलाबी जदोजहद खे यादि रखण लाइ उपा वठंदी रहे थी, जॾहिं त क्यूबा समेत लातीनी अमेरिका ऐं पूरी दुनिया जा अक्सर नौजवान ची गवीरा खे पंहिंजो रोल मॉडल तस्वर कनि था। साणसि गॾु विढ़ंदड़ तापिया बोलिविया जे गादी वारे शहर लापाज़ में रहे थो। हुन ॿुधायो त खेसि ची गवीरा खां 3 महीना अॻु पकड़ियो वियो हो ऐं हू अॼु ॾींहं ताईं पंहिंजे अॻवान खे विसारे न सघियो आहे। आउं चे गवेरा सां गॾु फोर्सिस सां विढ़ियसि। असां गॾु खाईंदा हुआसीं, गॾु पीअंदा हुआसीं ऐं हुन कॾहिं बि पाण खे मथां तसवुरु न कयो। हुन जो रवैयो दोस्तनि जहिड़ो हूंदो हो ऐं असां हर ॻाल्हि हिक ॿिए सां शेयर कंदा हुआसीं। हू पंहिंजे मक़सद सां सचो हो। ची गवीरा जी मौत खां हिकु हफ़्तो अॻु संदसि 50 क्यूबन तोड़े बोलिवियन साथी अमरीकी ऐं बोलिविया जे फोर्सिस हथां पकड़िया विया हुआ। हिन पंहिंजी डायरी में लिखियो त मक़ामी माण्हुनि संदसि का बि मदद न पिया कनि ऐं ॼण त सभु मुख़बिर बणिजी विया आहिनि। रिपोर्टनि मूजिबि जॾहिं 8 अक्टूबर 1967 ते ची गवीरा फोर्सिस हथां पकड़ियो वियो त संदसि कपिड़ा फाटल हुआ ऐं हू ज़ख़्मी तोड़े अस्थमा जे हमले सबबु बीमार हो, जॾहिं त संदसि राइफल बि टुटी चुकी हुई, पर हिन जी हिमत कॾहिं बि हार न खाधी। बोलिविया जे ॻोठ ला ग्यूरा में जॾहिं ची गवीरा खे पकड़ियो वियो त उते अमरीकी जनरल फेलिक्स खेसि क़तल करण जो हुकुम ॾिनो। मरण वक़्तु ची गवीरा जी उमिरि 39 साल हुई ऐं खेसि गोलियूं हणंदड़ सिपाहियुनि जो चवणु आहे त ची गवीरा जा आख़िरी लफ़्ज़ हुआ त खेसि भली मारियो वञे, छो त संदसि मौत हिकु माण्हू जो मौत हूंदो, पर हू इनकलाब खे ऐं माण्हुनि जे आदर्शनि खे कॾहिं बि मारे नथा सघियो। ची गवीरा जो तालुक़ु भले लातीनी अमेरिका जे कंहिं मुल्क सां हुजे, पर हू सॼी दुनिया जे इनकलाब पसंदनि लाइ हिकु अज़ीम अॻवान जो दर्जो रखे थो ऐं ची गवीरा जी इनकलाबी जदोजहद हर इनकलाबी कारकुन लाइ अॼु बि उत्साह जो सबबु बणियल आहे। संदसि मौत खे 40 साल अची थिया आहिनि, पर हू अॼु बि लातीनी अमेरिका खां विच ओभर ऐं यूरोप तोड़े सिंध समेत एशिया जे समूरनि इनकलाब पसंदनि जे दिलनि में जीअरो आहे।